सिंध असेंबली जे ख़ुसूसी कमेटीअ अॼु के इलेक्ट्रिक जे CEO खे सॾाए वरितो आहे। ख़ुसूसी कमेटी जो इजलास अॼु मंझंदि 3 वॻे सिंध असेंबली जे कमेटी रूम में थींदो। ख़ुसूसी कमेटी जे इजलास में पीपल्स पार्टी तोड़े मुख़ालिफ़ धुर जा MPAs ऐं सरकारी ऑफिसर शरीक थींदा। ख़ुसूसी कमेटी जे इजलास जी सदारत कमेटी पीपल्स पार्टी MPA फयाज़ बुट कंदो। अवां खे ख़बर ॾियनि पिया सिंध असेंबली जी ख़ुसूसी कमेटी अॼु के इलेक्ट्रिक जे CEO खे सॾाए वरितो आहे। ख़ुसूसी कमेटी जो इजलास अॼु मंझंदि 3 वॻे सिंध असेंबली जे कमेटी रूम में थींदो। ख़ुसूसी कमेटी जे इजलास में पीपल्स पार्टी तोड़े मुख़ालिफ़ धुर जा MPAs ऐं सरकारी ऑफिसर शरीक थींदा। ख़ुसूसी कमेटी जे इजलास जी सदारत कमेटी PP MPA फयाज़ बुट कंदो। इन जा वधीक तफ़सील वठंदासीं चीफ रिपोर्टर कराची शबीर लाशरी खां। जी शबीर लाशरी, आख़िर कजो। बिल्कुल ख़ुसूसी कमेटी CEO खे तलब करे वरितो आहे। इजलास जो 3 वॻे कमेटी रूम में थींदो। ख़ुसूसी कमेटी जे इजलास में पार्टी MPM ऐं जेके अपोजिशन जी पार्टियूं आहिनि उन्हनि जा MPAs ऐं सरकारी ऑफिसर शरीक थींदा। ख़ुसूसी कमेटी जे इजलास कमेटी के सरदार फयाज़ बुट कंदो। ही कमेटी उन वक्त ऐवान में इजलास दौरान मेंबरन इलेक्ट्रिक हथधरियों कराची असेंबली का जेके नाइंसाफ़ आहिनि उन ते आवाज़ उठायो हो। उनखां पोइ स्पीकर पारां जेको आहे कमेटी पार कई वई। उन कमेटी खे जिम्मेवारी थी वई त जेके बि इश्यूज़ आहिनि ख़ासि तौर ते लोड शेडिंग जा ओवर बिलिंग जा उन्हनि मामलनि ते CEO खे सॾाए उनखां जवाबु तलब कयो वञे। अॼु इजलास आहे मंझंदि 2 वॻे थींदो। ठीकु आहे शबीर लाशरी, वॾी महिरबानी तफ़सील।